अस्सलाम वालेकुम नाज़रीन, एसएस न्यूज़ सां गॾु आहियां आयशा सजाद। नाज़रीन, अव्हांखे अहम ख़बरुनि खां आगाह कंदा हलूं। वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह घोटकी, कंदकोट, जैकमाबाद ऐं ॿियनि शहरनि जे दौरे ते पहुची वियो। एसएस न्यूज़ जे नुमाइंदनि मूजिबि वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह जरवार ऐं यारो लुंड जे यूसिन जे दौरे ते पहुतो, जिते वॾे वज़ीर खे बरसात मुतासिर इलाइक़नि जो दौरो करायो वियो। वॾे वज़ीर खे ख़ालिदाबाद स्टॉप वटि रोके उते ब्रीफिंग ॾिनी वई। वॾे वज़ीर उते मौजूदु सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त मीरपुर माथेलो जूं यूनियन काउंसिल्स साहिब खान लुंड, यारो लुंड ऐं जरवार बरसाती पाणी में ॿुॾल आहिनि। वज़ीर आला सिंध पाणी नेकाल करण लाइ डीसी खे हिदायतूं ॾिनियूं। वज़ीर आला सूबाई वज़ीर याम ख़ान शोरो खे हिदायत कई त पाणी नेकाल जो बंदोबस्तु कयो वञे। वज़ीर आला सिंध वधीक चयो त पाणी जी नेकाल जो मसइलो आहे, जाइज़ो वठणु आयो आहियां। हुन चयो त मुतासिरनि जा मसइला हल कंदासूं, इन करे दौरा करे रहियो आहियां। मां हीअं पाण विज़िट कयां पियो ऐं ॾिसां पियो हिते जेकी ॿ यूनियन काउंसिल्स ॿुधायूं तव्हां जरवार ऐं यारो लुंड, हिते पाण इन करे हिते ॿिए पासे कोन वियो आहियां जिते वधीक प्रॉब्लम आहे उहो ॾिसणु आयो आहियां। हिते ॿ इशूज़ जेके पाणी निकाल जा ऐं ॿियो जेको हेल्थ जी इमरजेंसी आहे, DHO खे चयो अथऊं, हुन ॿुधायो आहे त भाई हिते कैम्प हईंसीं, 2500 माण्हू असां ॾिठा आहिनि 3-4 ॾींहंनि में। उनजे अलावा दवाऊं वग़ैरह बि हिननि वटि मौजूदु आहिनि। डेफिनेटली इनखे अञा बहितरी जी ज़रूरत आहे, इन करे आयो आहियां त इनखे। नाज़रीन, वधीक ख़बरुनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो एसएस न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।